बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, बेनज़ीर हारी कार्ड के बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। एक्चुअली जन आबादगारनि खे असां इंफॉर्मेशन ॾिनी आहे त कोशिशि कई आहे त उहा इंफॉर्मेशन तव्हांखे कंहिं सुठे सोर्स खां मिले पोइ तव्हांखे ॿुधायूं। ईअं ॾिसो, सोशल मीडिया ते रूमर्स अफ़वाहूं जाम हलनि पियूं न। असां तव्हांखे कोशिशि कंदासीं अहिड़े हिसाब से जी का बि इंफॉर्मेशन ॾींदासीं जंहिं सां तव्हांजो टाइम चीड़जे ऐं तव्हांखे ग़लति गाइड कयो वञे। असां हिकिड़ी ऑथेंटिक शइ ॾींदा आहियूं। असां आबादगारनि खे सम्झायूं था। आबादगार मिसाल हींअर पुछनि था त साईं असां हींअर हारी कार्ड जे लाइ अप्लाई करे सघूं था या न, वीट सब्सिडी प्रोग्राम लाइ अप्लाई करे सघूं था न। असां उन्हनि खे इहो था चऊं त 31 अक्टूबर 2025 लास्ट डेट हुई। गवर्नमेंट वरी जेको आहे 8 नवंबर ताईं डेट वधाई। उन खां पोइ असांखे इन जे बारे में का बि ख़बर न आहे। असां तव्हांखे लिंक मोकिलियूं था, उहा लिंक खुले थी, तव्हां पंहिंजो फार्म वञी सबमिट करायो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, जॾहिं बि गवर्नमेंट मैसेज करणु शुरू कया, उन में छा थियो त गवर्नमेंट जे तरफ़ां 2 मतिलबु नंबरनि खां मैसेज आया। उहे असां तव्हांखे बार बार कमेंट्स में या असां तव्हांखे उन जा स्क्रीनशॉट ॿुधाया आहिनि। हाणे जेकॾहिं मिसाल तव्हांखे मैसेज कंहिं ॿी सिस्टम मां अचनि था त उन्हनि जी कंफर्मेशन लाज़मी कयो। वरी छा थियो, असां आबादगारनि खे ॿुधायोसीं त 1,26,000 वारो मैसेज जंहिंजा 9 एकड़ आहिनि उन्हनि जे लाइ उहो मैसेज सही थी सघे थो, पर जंहिंजा 9 एकड़ न आहिनि उन्हनि जे लाइ इहो मैसेज सही कोन्हे को, इहो ग़लति उन्हनि जे लाइ मैसेज आहे। या इहो हिकिड़ी जेका आहे एजेंसी जंहिं वटि डेटा हेक कई, उन माना आबादगारनि खे विचां थर्ड पार्टी कयो। ठीकु आहे। वरी छा थियो, किन आबादगारनि जा 2 एकड़ हुया, उन्हनि ॾे 1 एकड़ जा पैसा आया। किन जा 10 एकड़ हुया, उन्हनि ॾे 5 जा आया। ईअं माना 50% पेमेंट अचणु शुरू थी वई। किन आबादगारनि हारी कार्ड जे लाइ अप्लाई कयो, उन्हनि खे मतिलबु पेमेंट कोन आई। ठीकु आहे। किन अप्लाई कोन कयो, उन्हनि खे पेमेंट अची वई। त मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त इहे सॼा निज़ाम गवर्नमेंट जा आहिनि। तव्हां खां वधीक, असां खां वधीक गवर्नमेंट परेशान आहे। हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चऊं था त जेकॾहिं तव्हांजो हारी कार्ड जे लाइ अप्लाई न आहे थियल, तव्हां ॾे मैसेज आयो आहे, त महिरबानी करे तव्हां जेको आहे पंहिंजे वेझी जेका क़रीबी तव्हांजी सिंध बैंक जी ब्रांच आहे, उनखे तव्हां विज़िट कंदो, तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां जेको आहे मतिलबु तव्हांजो कार्ड आयो आहे या न आयो आहे। काफ़ी अहिड़ा असांखे केस मिलिया आहिनि त जंहिंजो अप्लाई थियल ई न आहे, उनखे हारी कार्ड आयो आहे। मैसेज आयो आहे, पेमेंट कोन आई आहे, इहो हिकिड़ो अलॻि सिस्टम आहे। इहो गवर्नमेंट जो मसइलो आहे। ठीकु आहे। तव्हां इंतज़ारु कयो ऐं पंहिंजा अकाउंट नंबर चेक कयो। बैंक खां तफ़सील वठो, सर असांजे मैसेज आयो आहे, असांजो कार्ड कोन आयो आहे। बैंक खां इहो न पुछो छो कोन आयो आहे। एक्चुअली छा आहे, सिंध गवर्नमेंट या जेके बैंक जी ब्रांचिस आहिनि, उहे उन्हनि डिस्ट्रिक्ट्स ताईं उन्हनि जी कार्ड पुॼाए कोन सघिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सब्र कंदो, तहमुल रखंदो, त तव्हांखे आहिस्ता आहिस्ता जीअं डेटा मतिलबु अॻिते वञे पई थी। असां हिकिड़ी ॻाल्हि कई थी त गवर्नमेंट वटि जेको मतिलबु सिस्टम हुयो, उहो सिस्टम कमु न पियो करे, उहो कंप्यूटराइज़ निज़ाम आहे। इहो कमु करे हा त तव्हांजो हिकिड़े धक में सभिनी आबादगारनि ॾे, या ईअं सम्झो 50% आबादगारनि ॾे इंफॉर्मेशन वञे हा, करेक्ट इंफॉर्मेशन वञे हा, ऐं तव्हांजो जेको आहे पैसा बि अची वञे हा, तव्हांखे इंफॉर्मेशन मैसेज जेतिरो सही मिले हा। थोरो सब्र रखो, तहमुल रखो। इंशाअल्लाह ताला उमेदु इहा आहे त असांखे इहा, असां तव्हांखे बार बार चयो त असां तव्हांखे उमेदु ॾेई सघूं था। उमेदु इहा आहे त तव्हांजी पेमेंट ईंदी, तव्हांजा हारी कार्ड ईंदा, पर इन में मतिलबु वक़्तु लॻंदो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त अरबे रुपयनि जो जेको प्रोजेक्ट आहे, गवर्नमेंट जी का प्लानिंग कोन हुई। गवर्नमेंट खे अंदाज़ो कोन हो त असां केॾो ॾुखियो कमु करणु था वञूं ऐं उन्हनि जे लाइ असांखे केतिरो वर्कआउट करिणो पवंदो। उन जे लाइ हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, 3-4 महीना दरकार हुजनि, स्लोली इहो कमु थिए। तव्हांखे वीडियो पसंदि अचे, ॿिए खे शेयर कजो, छाकाणि त तव्हांखे इहा वीडियो मां असांजे कंहिं ॿिए आबादगार खे फ़ाइदो मिले। थैंक यू सो मच।